नासिर नवां खे अहम ख़बर ॾींदा हलूं त दाऊदजानपुर वेझो ॻोठ सचल दहाणी में घर जी छित किरण सबबि 2 औरतुनि समेत 4 ॼणा फोत थी विया। SS न्यूज़ जे रिपोर्टर गुल मोहम्मद लाशारी मूजिबि फोतुनि में आबदा इनायता, सजाद अली ऐं अली बख्श शामिल आहिनि। होॾां ॻोठ जाफ़र मंदराणी में घर जी छित किरण सबबि मिसमात दादा ज़ाल मंसूर ब्रोही दबिजी फोत थी वई, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में माई सियाणी ऐं ग़ुलाम सरवर पुट कादिर बख्श शामिल आहिनि। दाऊदजानपुर ऐं उन जे आसपास में बरसात दौरान ॿारनि समेत फोतुनि जो अंग वधी 13 थी वियो आहे। घरनि में रोड राड़ो मतल आहे। नाज़िर नवां खे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त फोतुनि में आबदा इनायता, सजाद अली ऐं अली बख्श शामिल आहिनि। होॾां ॻोठ जाफ़र मंदराणी में घर जी छित किरण सबबि मिसमात दादा ज़ाल मंसूर ब्रोही दबिजी फोत थी वई, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया, जिन में माई सियाणी ऐं ग़ुलाम सरवर पुट कादिर बख्श शामिल आहिनि। दाऊदजानपुर ऐं उन जे आसपास में बरसात दौरान ॿारनि समेत फोतुनि जो अंग वधी 13 थी वियो आहे। घरनि में रोड राड़ो मतल आहे।